काज़ी राबेल हेडलाइंस बुलेटिन में अवांखे अहम ख़बर दी त सिंध हाई कोर्ट 8600 खां वधीक औस्तादनि जूं खाली पयल जायूं हिक हफ़्ते अंदर भरण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ख़बर अवांखे ॾियो पिया सिंध हाई कोर्ट सखर बेंच जुमे ताईं अॻभराई रिपोर्ट बि तलब करे वरिती। अदालत हुकुम ॾेई चुकी आहे त 40% पास उम्मीदवारनि खे नौकरियूं ॾेई स्कूल्स खोलिया वञनि। अदालत हुकुम जारी कयो जॾहिं त रिपोर्ट मूजिब सखर, खैरपुर ऐं घोटकी में 8619 पोस्टूं खाली पयल आहिनि। जस्टिस सलाउद्दीन पवर रिमार्क्स न आहिनि। अवांखे अपडेट कयो पिया सिंध हाई कोर्ट में 8600 खां वधीक उस्तादनि जूं खाली पयल जायूं हिक हफ़्ते अंदर भरण जो हुकुम ॾिनो वियो। बिल्कुल नाज़रीन, अवांखे अपडेट कयो त सिंध हाई कोर्ट सखर बेंच जुमे ताईं अॻभराई रिपोर्ट तलब करे वरिती आहे। अवांखे इहो ॿुधायूं त अदालत हुकुम ॾेई चुकी आहे त 40% पास उम्मीदवारनि खे नौकरियूं ॾेई स्कूल खोलिया वञनि। अदालत रिपोर्ट मूजिब सखर, खैरपुर ऐं घोटकी में 8619 पोस्टूं खाली पयल आहिनि। जस्टिस सलाउद्दीन रिमार्क्स में चयो आहे। ख़बर अवांखे ॾियो पिया अदालत हुकुम ॾेई चुकी आहे त 40% पास थियल उम्मीदवार नौकरियूं ॾेई स्कूल्स खोलिया वञनि। अदालत रिमार्क्स न RC इंचार्ज DOs एजुकेशन खे त जेल में विझण घुर्जे। अदालत रिमार्क्स न जस्टिस सलाउद्दीन पवर जो इहो बि चवणु आहे त सरकारी नौकरी मिले ऐं उस्ताद स्कूल न वञे इहो मुमकिन न आहे। जंगी हालतुनि में स्कूल्स खे खोले उस्ताद मुक़रर करे तालीम शुरू कई वञे। बिल्कुल नाज़रीन, अवांखे अहम ख़बर ॾियूं त सिंध हाई कोर्ट 8600 खां वधीक औस्तादनि जूं खाली पयल जायूं हिक हफ़्ते अंदर भरण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच जुमे ताईं अॻभराई रिपोर्ट बि तलब करे वरिती आहे। अवांखे ॿुधायूं त अदालत हुकुम ॾेई चुकी आहे त 40% पास उम्मीदवारनि खे नौकरियूं ॾेई स्कूल खोलिया वञनि। रिपोर्ट मूजिब सखर, खैरपुर ऐं घोटकी में 8619 पोस्टूं खाली पयल आहिनि। जस्टिस सलाउद्दीन पवर रिमार्क्स में चयो आहे। अदालत रिमार्क्स में चयो त RC इंचार्ज DOs एजुकेशन खे त जेल में विझण घुर्जे। सरकारी नौकरी मिली ऐं औस्ताद न वञनि उहो मुमकिन न आहे। जस्टिस सलाउद्दीन रिमार्क्स में चयो आहे। जस्टिस सलाउद्दीन रिमार्क्स में वधीक चयो त जंगी हालतुनि में स्कूलनि खे खोले औस्ताद मुक़रर करे तालीम शुरू कई वञे। अवांखे अहम ख़बर ॾी त सिंध हाई कोर्ट 8600 खां वधीक औस्तादनि जूं खाली पयल जायूं हिक हफ़्ते अंदर भरण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ख़बर अवांखे ॾियो पिया सिंध हाई कोर्ट में अहम केस जी ॿुधणी थी आहे। सिंध हाई कोर्ट 8600 खां वधीक उस्तादनि जूं खाली पयल जायूं हिक हफ़्ते अंदर भरण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अवांखे ॿुधायूं सिंध हाई कोर्ट सखर बेंच जुमे ताईं अॻभराई रिपोर्ट तलब करे वरिती आहे। अदालत हुकुम ॾेई चुकी आहे त 40% पास उम्मीदवारनि खे नौकरियूं ॾेई स्कूल्स खोलिया वञनि। जस्टिस सलाउद्दीन पवर रिमार्क्स न आहिनि त रिपोर्ट मूजिब सखर, खैरपुर ऐं घोटकी में 8619 पोस्टूं खाली पयल आहिनि। बिल्कुल नाज़रीन, अवांखे ॿुधायूं त जंगी हालातुनि में स्कूलनि खे खोले औस्ताद मुक़रर करे तालीम शुरू कई वञे। जस्टिस सलाउद्दीन रिमार्क्स में चयो आहे। अवांखे ख़बर ॾी त सिंध हाई कोर्ट 8600 खां वधीक औस्तादनि जूं खाली पयल जायूं हिक हफ़्ते अंदर भरण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच जुमे ताईं अॻभराई रिपोर्ट बि तलब करे वरिती आहे। अदालत हुकुम ॾेई चुकी आहे त 40% पास उम्मीदवारनि खे नौकरियूं ॾेई स्कूल खोलिया वञनि। रिपोर्ट मूजिब सखर, खैरपुर ऐं घोटकी में 8619 पोस्टूं खाली पयल आहिनि। जस्टिस सलाउद्दीन पवर रिमार्क्स में चयो त RC इंचार्ज DOs एजुकेशन खे त जेल में विझण घुर्जे। सरकारी नौकरी मिली ऐं औस्ताद स्कूल न वञनि उहो मुमकिन न आहे। जंगी हालतुनि में स्कूलनि खे खोले औस्ताद मुक़रर करे तालीम शुरू कई वञे। जस्टिस सलाउद्दीन पारां रिमार्क्स में चयो वियो आहे।